الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين أوتوا الكتاب آمنوا بما نزلنا مصدقا لما معكم من قبل أن نطمس وجوها فنردها على أدبارها أو نلعنهم كما لعنا أصحاب السبت وكان أمر الله مفعولا صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे शरारत ऐं लफ़्ज़ी गुस्ताखीअ जो बयानु फरमायो हो जेके हू लफ़्ज़नि में नऊज़ बिल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं गुस्ताखी कंदा हुआ, अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हुआ जंहिं जूं ॿ मानाऊं हूंदियूं. ज़ाहिरी माना उनजी बहितर ऐं ॿी वरी माना उनजी अहिड़ी जेका गुस्ताखीअ में शुमार थिए, पिट पाराते में या बदुआ में शुमार थिए, गुस्ताखीअ में शुमार थिए. अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हुआ. पोइ माण्हुनि जे साम्हूं लफ़्ज़ ॻाल्हाए माण्हुनि खे महसूसु कराईंदा हुआ त असां इन लफ़्ज़ मां जेको सही पहलू आहे उहो मुराद वरितो आहे ऐं पंहिंजे दिलि में वरी हूंदो उहो पहलू हूंदो हो न जंहिंमें बदुआ या पिट पारातो हो. त बहरहाल गुज़िरियल आयतुनि में यहूदियुनि जे हिननि शरारतुनि ऐं गुस्ताखियुनि खे बयानु फरमायो वियो हो. पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला वरी उन्हनि जो इलाज बयानु फरमायो. सिधो सो अल्लाह तबारक व तआला उन्हनि सां मुखातब आहे. हिकिड़ी ॻाल्हि यादि रखण जहिड़ी आहे, क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला जेको बि नओं हुकुम बयानु फरमाईंदो आहे उहो या अय्युहल्लज़ीना आमनू जे लफ़्ज़नि सां बयानु फरमाईंदो आहे. अहिड़ा नवां हुकुम 91-92 दफ़ा क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाया आहिनि ऐं या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ़्ज़ बि एतिरा ई भेरा बयानु कयो वियो आहे. हिते अल्लाह तबारक व तआला या अय्युहल्लज़ीना आमनू जे जॻह ते या अय्युहल्लज़ीना ऊतुल किताब फरमायो. माना अल्लाह तबारक व तआला इन्हनि अल्फाज़नि सां उन दौर जे अहले किताब सां मुखातब आहे. अहले किताब जिन खे किताब मिलियल हो, किताब वारा लफ़्ज़ी माना आहे. उहे केरु केरु आहे? यहूदी ऐं नसरानी जिन खे तौरात मिलियल हो. अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना ऊतुल किताब, ए अहले किताब जिन खे किताब मिलियल आहे, किताब वारो, आमिनू बिमा नज़्ज़लना, ईमान आणियो उन ते जेको असां नाज़िल कयो आहे. सवाल पैदा थियो, साईं तौरात तव्हां नाज़िल न कयो छा? तौरात बि तव्हांजो नाज़िल चलो, ज़बूर इंजील बि तव्हांजो नाज़िल चलो, पोइ हाणे वरी को ॿियो किताब मुराद वठो था छा इन्हनि खां सवाइ त उन किताब ते ईमान आणियो जंहिंखे असां नाज़िल कयो आहे. क़ुरान पाक ख़ुदि इन सुवाल जो जवाबु ॾेई छॾियो. फरमाई बिमा नज़्ज़लना मुसद्दिक़न लिमा माकुम, उन किताब ते ईमान आणियो जेको असां नाज़िल कयो आहे ऐं इहो किताब तस्दीक थो करे उन किताब जी लिमा माकुम मिन क़ब्ल जेको तव्हांजे हथनि में आहे, माना तौरात. माना हाणे तव्हांखे ईमान आणण जी जेका तलक़ीन कयूं था उहा तौरात ते न बल्कि क़ुरान पाक ते ईमान आणियो जेको क़ुरान तव्हांजे तौरात खे बि सचो चवे थो. तौरात सचो पर जेको अल्लाह तबारक व तआला नाज़िल कयो हो उहो. उन दौर जे माण्हुनि त तौरात खे मटाए छॾियो ऐं अहले किताब यहूदियुनि जे आलिमनि त अमीरनि जे लाइ
हिकिड़ी कापी अलॻि ठाहे छॾी हुई जंहिंमें सख़्तु सख़्तु आयतूं लिखियल कोन हुयूं ऐं ग़रीबनि ऐं आम तबिके जे माण्हुनि जे लाइ उहा मुकमल कापी हुई जंहिंमें सज़ाऊं बि हुयूं, सख़्ती बि हुई, कानून ऐं कलम बि लागू थिए पियो। त अल्लाह तबारक व तआला फरमायो अहले किताब सां मुखातब थींदे क़ुरान पाक ते ईमान आणियो जेको क़ुरान पाक तव्हांजे तौरात खे बि सही चवे थो। साईं जेकर ईमान न आणनि त ज़िदी त थी पिया आहिनि, मुंड खां वठी तौरात में जेके हकाम लिखियल आहे उहे पाण बि कोन था मञनि ऐं वरी ॿियनि खे बि कोन था ॿुधाइनि भला त उहे माण्हू सुधरी पवनि, माना ईअं बि कोन था कनि। साईं जेकर न आणनि ईमान क़ुरान पाक ते त पोइ सज़ा मिलंदी छा भला हुननि खे? फरमाई मिन क़ब्ल अन नतमिस वुजूहा, हिन वक़्त खां पहिरियां जो असां तव्हांजे चेहरनि खे मटाए छॾियऊं। साईं चेहरा मटबा? फरमाई फनरुद्दहा अला अदबारिहा, असांजी मर्ज़ी आहे तव्हांजे चेहरनि खे मिटायूं ॿी शक्ल में, कुते भोले बांदर जे शक्ल में मटायूं त असांजी मर्ज़ी, या तव्हांजे इन चेहरे जे शक्ल खे क्यारीअ जे पासे फनरुद्दहा अला अदबारिहा क्यारी वारे पासे न फेराए छॾियऊं त असांजी मर्ज़ी। सॼो जो सॼो घाटो ईअं फिरी वञे, हिकिड़ी माना मुराद। ॿियो मुंहुं सिर्फ़ु तव्हांजो जेको चेहरे वारो हिसो आहे, नकु नासूं निरड़ वात चप, इहे सिर्फ़ु तव्हांजा हितां बराबरि करे छॾियूं, इहे पोयां वारनि जे अंदरां तव्हांजा इहे उज़वा रखी छॾियूं। हितां तव्हांजो मुंहुं बिल्कुलु साफ़ हुजे, वार बि न हुजनि, बज़ार ॼण चढ़ो आहे पर इहे निशान बि न हुजनि, नक अखियूं भिरूं ऐं चप इहे कुझु बि न हुजनि, हितां सिधो जो सिधो पोयां वारनि मां तव्हांजा इहे फुटायूं, नकु चहिरो सभु जो सभु उज़वा। पोइ छा कंदो? असां कावड़ ऐं गुस्से में तव्हांखे अहिड़ी सज़ा ॾियूं, इन खां पहिरियां मुड़ी वञो असांजे हिन क़ुरान पाक ते ईमान आणियो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे दड़को ॾिनो। जेकर ईअं बि न त अल्लाह जी वरी ॿियो सज़ा जो क़िस्म बयानु फरमायो, ऐं न लानहुम कमा लाना असहाब सबत, या वरी असां तव्हांजे मथां लानत ऐं फिटकार विझी छॾियो जीअं छंछर वारनि ते विधीसीं। असहाब सबत, असबत माना छंछर, इहो छंछर वारा केरु आहे जंहिंजे मथां लानत विधी वई? जो अल्लाह ताला यहूदनि खे बि फरमाए थो त तव्हां जेकर असांजे क़ुरान पाक ते ईमान न आणींदव त तव्हांजे मथां बि उन्हनि छंछर वारनि ते जीअं लानत कई ओड़ी लानत तव्हां ते विझंदासीं। सम्झण जे लाइ सुवाल पैदा थियो, साईं छंछर वारा केरु आहे? उनजो जवाबु सूरत आराफ में, सूरत बक़रा में बि गुज़रियो आहे त बनी इसराईल जे अंदरि मूसा अलैहिस्सलाम जे वफ़ात खां केतिरा ई साल बाद हिकु क़ौम, बनी इसराईल जो हिकिड़ो तबिको, हिकिड़ो ग्रुप खणी चऊं, दरिया जे किनारे ते वञी करे आबाद थियो। उन्हनि जे लाइ बि तौरात हो, अमल तौरात ते कंदा हुआ, शरई हुकुम जेको बि उनखे खपंदो हो तौरात मां ॻोल्हे खणंदा हुआ। अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां उन्हनि जे मथां पाबंदी लॻाई वई त बाबा छंछर जो ॾींहुं तव्हांजो मोकल जो आहे, जीअं उम्मत मुहम्मदीअ जे लाइ जुमे जो ॾींहुं मोकल जो आहे, उन्हनि जे लाइ छंछर जो ॾींहुं मोकल जो हो। पोइ छंछर जे ॾींहुं कंहिं बि क़िस्म जो वापार ॾेती लेती का बि न हुई करणी, इहा बि उन्हनि खे मना हुई, छोकी मुस्लमाननि जे मथां क़ुरान पाक जे ज़रिए उम्मत मुहम्मदीअ जे मथां जुमो मोकल जो ॾींहुं ज़रूरु आहे, पर वापार कारोबार खां मना कान्हे, हद में रही करे कयो पर नमाज़ में पढ़ो। हुननि जे मथां बिल्कुलु पाबंदी हुई त कंहिं बि क़िस्म जो वापार कारोबार न कंदो। ख़ुसूसन तव्हां जेको मच्छीअ जो शिकार कंदा हो न, दरिया जे किनारे ते रहण वारा माण्हू, उहे त मच्छीअ जे शिकार जे करे अॻिते निकिरी था वञो, तव्हां खां इबादतूं आकाम ॿिया सभु रहिजी था वञनि, तव्हांजे मथां मुकमल पाबंदी आहे मच्छीअ जो शिकार न कयो। पोइ हुननि कुझु वक़्तु पाबंदी कई, पर हलंदे हलंदे हुननि उन दरिया जे रुख खे अहिड़े अंदाज़ सां मटायो, कुझु अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां बि उन्हनि जे लाइ आज़माइश रखियल हुई, जो जीअं न वाटर हूंदा आहिनि दरिया जा, ईअं बना ठही विया वाटरनि वांगुरु। पोइ हिननि खे वरी सवलो थी पियो
ख़मीस जे ॾींहुं, छंछर जे ॾींहुं, जुमे जे ॾींहुं मच्छी मारे ज़रा अहिड़े तरह सां तरीक़ो रखंदा हुआ जो छंछर जे ॾींहुं हिननि खे मच्छी मारणु मना हुई, मच्छी मारण खां रोकियो वियो। त उहे वाटर वायूं जेके ठही वियूं उन्हनि जा मुंहं पहिरियां बंदि करे छॾींदा हुआ। मच्छी अचे पोइ उन्हनि में जीअं अटकी पए बीही वञे, पोइ उन ॾींहुं छंछर जे राति उहे खोले छॾींदा हुआ, परियां वरी ॼार हणी छॾींदा हुआ, रछ हणी छॾींदा हुआ। मच्छी सॼी जो सॼी छंछर जे ॾींहुं उन्हनि फासी वेंदी, आचर जे ॾींहुं सुबुह जो सॼो वञी खणंदा हुआ टल सां। हालांकि अल्लाह तबारक व तआला तरफ़ खां त मना हो त इहो ॾींहुं तव्हांजो कंहिं बि क़िस्म जो मच्छीअ जे मारण में थोरो हिसो बि इन ॾींहं जो तव्हांजो न गुज़रे, पाबंदी आहे बसि। पर हू इन ॾींहं में ई तरीक़ो करे वेंदा हुआ जो इन ॾींहं में सॼे ॾींहं में मच्छी फासी वेंदी। पोइ अल्लाह तबारक व तआला उनखे सज़ा ॾिनी इहा जो उनजे मथां लानत ऐं फिटकार मोकिली। नतीजो इहो निकितो त क़ुर थो फरमाए कोनू क़िरदतन ख़ासीन, भोला ऐं बांदर थी पिया। पोइ वरी हुननि जे मथां मौत अची वियो। इहा क़ौम सॼी जो सॼी ईअं भोलनि ऐं बांदरनि जे शक्लनि में मटिजी वई, पोइ मरी वई। अल्लाह से हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेके यहूदी हुआ उन्हनि खे थो फरमाए क़ुर ते ईमान आणियो, इन खां पहिरियां जो असां तव्हांजो शक्लियूं मटायूं, जे न त तव्हांजे मथां या वरी लानत विझूं जीअं छंछर वारनि जे मथां लानत विधीसीं। वकान अमरुल्लाहि मफ़ऊला। सवाल पैदा थियो त साईं इहो इते थींदो, इन जे मथां थियो हो यहूदियुनि जे मथां। क़ुर पाक जे अंदरि जेके लफ़्ज़ अल्लाह ताला बयानु करे छॾिया आहिनि इहे त वॾी कावड़ जा आहिनि। रब तबारक व तआला जेके अल्फाज़ बयानु करे ऐं उहे थी न सघनि, असांखे त इहो ॾुखियो थो लॻे। थियो हूंदो साईं, पोइ इहो कीअं थियो भला? उनखे सज़ा मिली या अॻिते मिलणी आहे या इहो सिर्फ़ु दड़को हो? उलमा मुहद्दिसीन के लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला इन्हनि अल्फाज़नि सां जेका हुनजे मथां लानत या हुनजे चेहरनि खे मटाइण जो लफ़्ज़ बयानु कयो आहे, उहो ज़रा उन्हनि जी जेका हुकूमत हुई, उन्हनि जी इज़त इक़बाल मर्तबो हो जेको यहूदियुनि जो पंहिंजे पंहिंजे दौर में, हिननि अल्फाज़नि सां ॼण त ईअं थो सम्झ में अचे अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे उन इज़त खे ख़ाक में मिलाइण पियो चाहे। ज़ाहिर आहे कंहिं माण्हू जी शक्ल जो मटिजी वञे त बेइज़त वई, ऐं ज़ाहिर आहे कंहिं माण्हू जे मथां लानत ऐं फिटकार पइजी वञे त बि रुसवाई ऐं ख़्वारी जेका आहे हुनजे लाइ इहा ई खोड़ आहे, इहा ई लानताणो आहे। सिंधीअ में त इहो लफ़्ज़ चई वठिबो आहे त दादा ॾोह कनि हिकिड़ा लानताणो ॿियनि ते, पोइ सच पच में हुन में लानत विधबी आहे छा? लानताणो लफ़्ज़ चइबो आहे पर ॾोह ॾिबो आहे, हक़ीक़त में हूंदो ॾोह आहे, ग़लती हिकिड़े जी पर हुनजी सज़ा लॻी ॿिए खे। पोइ असां ताबीर उन शइ जो हीअं कंदा आहियूं त दादा ॾोह कनि हिकिड़ा लानताणो ॾियो ॿियनि ते। लानताणो माना मालूम थियो त मुहावरे में इहो लफ़्ज़ चइबो आहे, पोइ खणी लानत 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 न बि कजे। त हिननि लफ़्ज़नि सां अल्लाह तबारक व तआला बि उन्हनि जी तौहीन करणु चाहे पियो, उन्हनि जी रुसवाई, उन्हनि जी ख़्वारी, उन्हनि जी इज़त ख़ाक में मिलाइणु चाहे पियो, ऐं उहा थी वई। उन्हनि यहूदियुनि खे मुस्लमाननि जे हुक्मरानी जे दौरान हज़रत अबू बकर साईं खां पोइ उमर साईं आयो, कुझु उन्हनि खे ज़िल्लत ऐं रुसवाई ॾिसणी पई। वरी हज़रत उस्मान साईं हज़रत अली साईं खां पोइ हज़रत अमीर मुआविया आयो त अञा उन्हनि खे वॾी रुसवाई ॾिसणी पई। एतिरे ताईं त मदीने ऐं आसपास जे समूरनि इलाइक़नि मां उन्हनि खे नेकाली ॾिनी वई, रुसवा करे उनखे कढियो वियो। अहिड़े अंदाज़ में निकिता जो पंहिंजे घरनि जूं खिड़कियूं बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में त उनखे दाबो जमल ॾिनो वियो, शराफ़त सां असांजे मुआहिदे में पाबंदीअ सां हलो, जे न त असां तव्हांखे चङी तरह सेखारींदासीं, या न त तव्हांखे 24 कलाकनि जो या 5-8 ॾींहंनि जो मोहलत था ॾियूं, पंहिंजो लॾो खणो हितां वञो। एतिरो रुसवाई असां हुतां लॾे विया जो उहे घर बि छॾे विया, पंहिंजे घरनि में जेके दरवाज़ा दरियूं जेके खिड़कियूं लॻल उहे बि पटे खणी विया। त इहा वॾी रुसवाई हुई जेका उनखे मिली। त क़ुर पाक जे अल्फाज़नि मां इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां जेका रुसवाई वारी लानताणी जी ॻाल्हि कई आहे उहा उनखे ॾेई छॾी। बाक़ी हक़ीक़ी उन्हनि जे मथां लानत अचे ऐं उन्हनि जूं शक्लियूं मटिजी वञनि, बुज़ुर्गनि लिखियो आहे त मुमकिन आहे इन्हनि जा नसुल दर नसुल हलंदा अचनि था। अल्लाह तबारक व तआला कंहिं दौर में उनखे सज़ा ॾिनी बि हुजे या क़यामत खां पहिरियां कुझु वक़्तु इहा सज़ा ॾेई वठे।
दुनिया में उनके रुसवा करे वठे, पर क़ुरान पाक त फरमाए थो वकान अमरुल्लाहि मफ़ूला, अल्लाह तबारक व तआला जो हर हुकुम पूरो थी करे रहंदो आहे। ईअं थी नथो सघे अल्लाह ताला जो हुकुम हुजे ऐं उहो रहिजी वञे। अल्लाह ताला पंहिंजे हुकुमनि ते दुनिया जे अंदरि अमल कराए ॾेखारींदो आहे। त ज़ाहिरी तौर ते ॾिसो हिन आयत जे अंदरि इहा ॻाल्हि मालूम थी त अल्लाह ताला यहूदनि खे फरमाए थो त क़ुरान पाक जे अहकामनि जी ताबेदारी कयो, जे न त तव्हांखे सज़ा मिलंदी, पोइ चारो मटायूं तव्हांजो या तव्हां ते लानताणो कयूं ऐं असांजो हुकुम बि कामिल हूंदो आहे, अमल थी करे रहंदो आहे हुन ते। ज़ाहिरी आयत मां इहो ख़ुलासो मिलियो। गहरी नज़र सां ॾिसजे त इन आयत जे ज़रिए सां उम्मत मोहम्मदीअ खे कहिड़ो सबक़ मिलियो। ज़ाहिर आहे गहरी नज़र सां ॾिठोसीं त सम्झ में आयो त अल्लाह ताला उन दौर जे यहूदियुनि खे ई क़ुरान पाक जे अहकामनि जो पाबंद बनाए थो, जे नथा चवनि त उन्हनि जे मथां सज़ा जो बयान थो फरमाए त तव्हां असां जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उम्मती आहियूं, जिन जे लाइ क़ुरान पाक आयो आहे, जिन खे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास चयो वियो आहे, उहे त यहूदियुनि खां बि वधीक पाबंद आहियूं न हिन ॻाल्हि जा त क़ुरान पाक जे अहकाम ते अमल कयो। पोइ जॾहिं असां वधीक पाबंद आहियूं त पोइ असांखे वधीक अमल करणु घुरिजे। पोइ असां जेकॾहिं नाफ़रमानी कंदासीं त सज़ा असांखे बि मिलंदी, बल्कि हुन खां बि वधीक मिलंदी। अकुल जो तक़ाज़ो इहो आहे। पर अल्लाह तबारक व तआला कंहिं बि उम्मत मुहम्मदीअ जे माण्हूअ खे या कंहिं बि गॾियल क़ौम खे अहिड़ी वॾी सज़ा शक्लुनि जे मटाइण वारी न ॾिनी आहे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हिकु त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआऊं घुरियूं पंहिंजे हयाती मुबारक में त मुंहिंजा रब साईं ॿियनि नबियनि जे उम्मतुनि में जेके नाफ़रमान थिया उन्हनि जे करे तो सज़ाऊं उन्हनि खे ॾिनियूं, उन्हनि जूं शक्लियूं मटाए छॾियूं। मुंहिंजा रब साईं मुंहिंजे उम्मत में इहा सज़ा न ॾिना। अल्लाह तबारक व तआला चूंकि ॼण त वाइदो फरमायो त ठीकु आहे, इहा सज़ा सॼी जो सॼी क़ौम इन सज़ा जे लपेट में अचे ईअं कोन थींदो। अलबत्त किथे किथे कंहिं हिक खे केतिरे फ़ासिले खां पोइ, केतिरे ज़माने खां पोइ, केतिरे ज़मीनी फ़ासिले खां पोइ किथे किथे कंहिंखे अहिड़ी सज़ा ॾियूं त असांखे अख़्तियार आहे। ऐं वाक़ई ईअं थियो बि आहे, थिए बि पियो। अॼु त चूंकि नेट जो ई जहान आहे त मालूम थिए पियो क़ुरान पाक जी गुस्ताखी करण वारा मर्द या डेनमार्क जा उहे माण्हू जेके ख़ाका ठाहिनि पिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखीअ वारा, या क़ुरान पाक खे नऊज़ बिल्लाह इस्तंजे जे जॻह ते वरक़नि खे टिशूअ वांगुरु इस्तेमालु जिन कयो, नऊज़ बिल्लाह उन्हनि जूं शक्लियूं ख़राब थी वियूं। अल्लाह ताला उनखे सज़ा ॾिनी, दुनिया शाहिद आहे, मौजूद आहे। त ही आयतूं तव्हां असांजे लाइ बि सबक़ आहिनि। क़ुरान पाक जे आयतुनि जे मथां अमल कजे। हा, अमल कंदे कंदे जेको माण्हू खुटी थो पवे या क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि ते अमल करण जे लाइ क़ुरान पाक पहिरियां सिखे थो, सिखंदे सिखंदे खुटी पियो आहे, न सिखी सघियो आहे, या सिखंदे सिखंदे सही तरह सां न सिखी सघियो, थोरो उबतो हलियो वियो, या थोरो लड़ी वियो, या थोरो रहिजी वियुसि, पोइ अमल करण में बि ओतिरो कसो थियो। जेतिरो इल्मु थोरो थियुसि ओतिरो अमल में बि कसो थियो, या अमल कंदे कंदे रहिजी वियो, नमाज़ूं रोज़ा तिलावतूं इस्तिग़फ़ार तहारतूं पाकायूं सभु रहिजी वियसि, कसो थी वियसि। त अल्लाह तबारक व तआला त दिलनि जो राज़ ॼाणे थो, अलीम बिज़ाति सुदूर ज़ात आहे, त ही बंदो सुधरण बि चाहे थो, सिखण बि चाहे थो, अमल बि सही तरह सां करे पंहिंजी ज़िंदगी संवारण बि चाहे थो, पर खोटो आहे। नेत खुटण जी कोन अथसि, नेत नाफ़रमानी ऐं बद अख़लाक़ीअ जी या मुनकर वारी, मुनकर थियण जी नेत कोन अथसि, नेत सुधरण जी अथसि। पोइ अलबत सुधरण में अञा वक़्तु लॻंदुसि, तेसिताईं अल्लाह तबारक व तआला उन बंदे सां माफ़ी ऐं दरगुज़र जो सिलसिलो फरमायो आहे। इन जे करे त उलमा मुहद्दिसीन बि लिखियो आहे, जेको माण्हू जेसीं ताईं क़ुरान पाक जी तालीम पिराए थो तेसीं ताईं अमाल जहिड़ी बि तरह सां करे थो न, ख़ाली बिल्कुलु ख़ाली रुकू सजदा तो करे तब हुनजा क़बूल। अब सिखण तो चाहे न, पोइ सना बि नथी अचेसि, अलहम्द बि नथो अचेसि, ॿी का सूरत बि नथी अचेसि, नईं नईं में निमाज़ पढ़णु शुरू थियो आहे, ॾाढी तरफ़ अथसि निमाज़ पढ़णु शुरू थियो आहे, पर वीचारे खे निमाज़ जे अंदरि छा पढ़िबो आहे इहो अचे नथो। पोइ ॿियनि वांगुरु बीहे बि थो हथ ॿधी, रुकू बि करे थो, ईअं सजदो बि करे थो, पर इहा ख़बर कोन्हसि हिते पढ़िबो छा आहे ऐं पढ़णु ॾांहुं नथो अचेसि, या त ज़बान ॻरी थी वई आहे उमिरि वॾी थियण जे करे,
या हाफ़िज़ो हुनजो कमज़ोर थी वियो, यादि नथो थिए, या कंहिं बि तरह सां, पोइ हिन जा इहे ख़ाली सजदा बि क़बूल आहिनि, छो त इहो बंदो नियत में साफ़ आहे न। सिखणु सुधरणु पंहिंजी ज़िंदगी संवारणु थो चाहे, इन जा इहे सजदा बि क़बूल, पर तेसीं ताईं जेसीं ताईं सिखी वठे। ईअं न त सॼी ज़िंदगी इन ते ई गुज़ारो करे त बसि हाणे ईअं ई थींदो, इहे मुंहिंजा क़बूल था पवनि, त पोइ सिखण ऐं यादि करण में लोड़ करण में कहिड़ो भला ज़रूरु आहे, लाचार पियो आहे। ईअं ई क़बूल आहे त बसि ठीकु आहे, ईअं न। जॾहिं ईअं सोच कयईं त पोइ हाणे पंहिंजे नियत में खुटो, हाणे पंहिंजे सोच में खुटो, भला के इहो ग़लति नज़रियो चइबो त शरीयत जे अहकामनि खे हिन मज़ाक सम्झी करे वरितो, इहा ख़ाली जो अलाह ताला हुन जा सजदा रुकू बि क़बूल करे पियो, हिन बि उन ते भाड़े वेठो, इहा मज़ाक थी पई, इहा जाइज़ कोन्हे का, पोइ हिन जो इहे क़बूल कोन थींदियूं जॾहिं अहिड़ी नियत थी पएसि त। बाक़ी अल्लाह तबारक व तआला अहकामनि खे सिखण जे लाइ उम्मत मुहम्मदीअ खे बि ज़बरदस्त तालीम ॾिनी आहे त असां यहूदियुनि खे सज़ा एॾी ॾेई सघूं था, तव्हां त मुंहिंजे महबूब जा उम्मती आहियो, तव्हां जेकॾहिं नाफ़रमानी कंदव त तव्हांजे लाइ सज़ा बि वॾी आहे, पर बचा था वञो। अलबत्त यहूदियुनि खां बि केतिरा ई माण्हू वधी विया आहिनि तव्हां में उम्मत मुहम्मदीअ में, पर सज़ा खां बची था वञो, बची था वञो, बची था वञो, छो त क़ुरान पाक में फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। मके पाक जो हिकिड़ो मंज़र आहे, मके जा माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा नऊज़ बिल्लाह मुनकर थी पिया ऐं सज़ा घुरनि पिया सज़ा। अबू जहल बि काबतुल्लाह जे गिलाफ़ खे चंबड़ी चवे पियो अल्लाहुम्मा अमतिर अलैना माइदतम मिनस समा अव इतना बिअज़ाबिन अलीम, रब जे हिननि जो दीन सचो आहे त असां ते पत्थरनि जो मींहुं वसाए जा को अज़ाब मोकिल, पर अल्लाह ताला कोन मोकिलियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया दुआ में अल्लाह साईं घुरनि था तोखां, पाण था घुरी वठनि, चख आहे न थोरो, पर अल्लाह से फरमायो त सुहिणा नबी तूं हिन में मौजूदु आहे, तुंहिंजे हूंदे कीअं कयां, मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम, तूं जो हिननि जे विच में मौजूदु आहे, सज़ा कीअं ॾियां हिननि खे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एॾा रहमुर राहिमीन आहे त मुंहिंजा रब साईं मुंहिंजे हूंदे अज़ाब हिननि ते नथो थिए त हिकिड़ो ॿियो बि अञा ऑप्शन हिननि खे ॾियो, ॿियो मौक़ो बि ॾियो, कहिड़ो वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फिरून, अल्लाह से फरमायो चलो जेसीं ताईं इस्तिग़फ़ार कंदा रहंदा तेसि ताईं अज़ाब न ईंदो। माना कोताही थी वई, पोइ जेतिरो बि देरि थी पर कोताहीअ ते पशेमान थिया, माफ़ी वरितऊं, त बि अज़ाब कोन ईंदो। इन जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बज़ाते ख़ुदि 70 भेरा इस्तिग़फ़ार हर रोज़ पढ़ंदा, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। बुज़ुर्ग सॻोरा इन जे करे हर माण्हूअ खे इहा तलक़ीन कंदा आहिनि त फज्र ऐं मग़रिब खां पोइ हिकिड़ी तस्वीर ज़रूरु इस्तिग़फ़ार जी 3 कलमे जी दुरूद शरीफ़ जी पढ़ंदा कयो, छो त न आहे ख़बर त सॼे ॾींहं में हले केतिरा भेरा ज़बान उबतो सुबतो ॻाल्हाए थी वञे, गार गंद कूड़ गिला ग़ीबत थी वञे, पोइ इस्तिग़फ़ार कबो रहिबो त बचाव थींदो, जे न त अल्लाह ताला कंहिं न कंहिं सज़ा तौर ते वठी ऐं का सज़ा ॾेई हिसाब चुकाए त बि मर्ज़ीअ जो मालिक आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि क़ुरान पाक जे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, तमामु तर कमनि कोताहिनि खे माफ़ फरमाए ऐं इस्तिग़फ़ार ते बि अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे इस्तिग़फ़ार जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर